नाज़िर बाहु कोसो में वापारियों दुकानदारन SHO जी ज़ियादतियुनि खिलाफ़ कारोबार बंद करे एहतजाज कयो आहे। उन हवाले से पेश आहे यासीन तबस्सुम जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, SHO बाहु कोसो अब्दुल गफ़ार कंबरानी जे दुकानदार से वापार से कयल ज़ियादतियुनि बताखुरी खिलाफ़ हिते बाहु कोसो शहरी इत्तेहाद जे सॾ ते दुकानूं बंद करे शट बंद हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे। इन मौक़े ते टायरनि खे बाहूं पिणु ॾिनियूं वियूं आहिनि। कारोबारी वापारी जेके दुकानूं आहिनि दुकान बंद करे एहतजाज में शामिल थिया आहिनि। अचो त एहतजाज में शामिल शहरी इत्तेहाद जे अॻुवाणनि वापारियुनि दुकानदार खां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त उनजो इन हवाले सां वधीक कहिड़ो चवणु आहे। असांखे काफ़ी टाइम थियो आहे पिड़ी बंदि आहे। असांजे दुकानदारनि जो जेको गुज़ारो आहे उहो बिल्कुलु असांजे पसगिरदारी अवामनि जो जेको गुज़ारो आहे इन पिड़ी ते उहो इन बंदि कयो आहे। असां इहो मुतालबो कयूं था त असांजो पिड़ी खोलियो वञे। असां ग़रीबनि जो जेको इहो गुज़ारो आहे इहो गुज़ारो असांजो बहाल कयो वञे। ज़ुल्म हले थो, इन SHO वधि में वधि ज़ुल्म करे छॾियो आहे। असांखे खाइण पीअण जहिड़ा शयूं हे हो सॼा बंदि करे छॾिया था ॿाहिरूं माण्हू अचनि था उहा बि बंदि आहिनि। इन टाइम जेका ख़ौफ़ हेरा जे करे अचनि ई नथा, पोइ कारोबार आख़िर मुतासिर थींदो। तो साम्हूं दुकान ॾिसो सॼा बंदि लॻा पिया आहिनि। कार खां असां बि महरूम थी वियासीं जेका इन सारी महांगाई में माण्हू जे कारियूं मुंहुं ॾे कंदासीं घुमंदासीं। असां शहर में अचूं था को मवेशी विकिणण या कुझु विकिणण त असांखे रस्ता बंदि करे असांखे मोटाए छॾींदो। अञा असां माल वारनि खां भताखोरी करे तॾहिं छॾे थो त तव्हां जेको आहे सो कुझु पैसा ॾेई करे पोइ तव्हां अंदरि वञी सौदो वठी सघो था। मां भी पुलिस ऑफिसर आहियां। मुंहिंजो उन्हनि सां राब्तो रहियो। कंहिं बि माल पीड़ी खे हथ चुरान न कई, छो त ही पुलिस जो कमु न आहे। पुलिस के जहिड़ो तलब कयो वेंदो आहे रेवेन्यू डिपार्टमेंट को, तॾहिं उहो जेको ईंदी आहे। SHO साहब जीअं पहुतो उन खे रखारायो वियो, उन सां इहो वाइदो कयो वियो त तुंहिंजी पोस्टिंग करायूं था, पहिरियों कमु तूं ही कंदे। थियो आहे शहरनि को बंदि करे अची करे ऐं चो तरफ़ पुलिस खे बीहारे थो। हे छा तरीक़ो आहे? हीअ आहे प्राइवेट शहर असांजो। बराए महिरबानी करे पंहिंजे पुलिस वारनि खे हिदायत करे असांजो गुज़ारिश आहे DIG सेन जी लाड़काणो साहिब खे असांजे पुलिसनि खे असां को परे करे वञी असांजे शहर खे बाइज़त भरे करे वञी। नाज़रीन, धरणे में शामिल वापारी ऐं दुकानदार शहर जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं आहिनि। हिन जो इहो चवणु आहे त SHO बाहु कोसो जेको नज़री करे रहियो आहे उन बिरादरी ते नोटिस वठो वञे ऐं उन ख़िलाफ़ जेका आहे मुकमल तौर ते जांच कराई वञे। कैमरामैन सागर अली इस्लामी सां गॾु यासीन तबस्सुम, मेरा TV न्यूज़, बाहु कोसो।